THN न्यूज़। नाज़रीन, वॻण खां ख़बर शामिल कयूं था त वॻण शहर जे मुख़्तलिफ़ दुकाननि तां ऐं शहर अंदरि माण्हुनि जे खीसनि मां मोबाइल फ़ोनूं कढंदड़ शाहीगंज जो ग्रुप सरगर्म। गुज़िरियल 2 ॾींहनि दौरान 10 खां वधीक मोबाइल फ़ोनूं चोरी। पुलिस खेनि पकड़ण में नाकाम। नंढी उमिरि जे शाहीगंज जूं CCTV कैमरा में तस्वीरूं अची वयूं। दुकानदारनि पारां खेसि गिरफ़्तार करण ऐं मोबाइल फ़ोनूं वापसि कराइण जो मुतालबो। शहरियुनि मुमताज़ वॻण, अब्दुसमद तुनियो ऐं ॿियनि चयो त शहर ऐं भरपासे में पुलिस जी नाअहलीअ सबबि बदअमनी वधी वई आहे। दुकाननि मां चोरियूं ऐं खीसनि मां मोबाइल फ़ोनूं ऐं रोक रक़म निकिरणु मामूल बणिजी वियो आहे। हिन वक़्तु शहरी पाण खे मुकमिल तौरु गैर महफ़ूज़ सम्झी रहिया आहिनि। शहरियुनि मुतालबो कयो त चोरी थियल समूरो सामान वापसि कराए चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।